चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स हाणे खुशी घड़ी थई हार लायो सोला थी वियो। चवी इंच गर्मी सालन जी मेहनत खां पोइ वट वठा खां पोइ मच मारन असांखे विच में हार पराया आहिनि। इहे वरी तकड़ा लाइ छॾियो कि अदा सुबता अदा उबता। तूं सही तो चवी ये गुल जेसी ते पाण सुकी छड़ी न पवंदा तेसी ते गुल न लाईंदासीं। आख़िर असां ॻोठ जा ज़मीनदार रहूं वक़्त पर रहूं वॾे रहूं। असां हाणे वाक़ई वॾेरा थी विया आहियूं। असां सां ॻाल्हायो त इज़त सां फज़ीलत सां ॻाल्हायो कंधो हेठि करे ॻाल्हायो ऐं तो जी हुकुम मुंहिंजा आका ना त पोइ बाक़ी भला छा ॻाल्हायूं। हाणे न इज़त एतिराम सां असांखे चवंदव आका तव्हांजे लाइ छा पचायूं नेरनि में छा खाईंदव। ॻाल्हि ॿुधो बसि हाणे असां रुॻो ॻाल्हाईंदासीं तव्हांखे हा में जवाबु ॾियणो आहे पर कोशिशि कजो न हुजे न मूंखे न वणंदी आहे बसि हा में हा मिलाई अचो। हा हा चओ छा था कॾहिं खाइणा थिया। हे जो कोन सम्झ जूं ॻाल्हि खे इन जे करे असांखे नंढो खणो पवंदो। काॾियो मुंहिंजो नंढो हल ॿुधा काॾियो नंढो करियो। असां ॿई भेणूं त सदाई तव्हांजी इज़त कंदियूं आहियूं। असां घर में न हुजूं न जीअं वणेव तीअं वञी कयो पर जेकॾहिं असां घर में अचूं त सिधियूं थी बीह रहो। हा ऐं खणणो बि न आहे क्यारीअ खे। ॻाल्हि ॿुधो हाणे ते वेठे छा थी कयो वञो पंहिंजे वॾेरनि मुड़ुसनि जे लाइ तरह तरह जा ताम तयारु करे अचो। घर में सौदो सामान हूंदो तॾहिं त तव्हांजे लाइ तरह तरह जा ताम तयारु थींदा। वरी इन कर अदा उपता खण नंढो पत मां सम्झी वियो आहियां नंढे खां सवाइ त हिते टंगाल ॿुधी कर मुंहिंजे नंढो किथे आहे मुंहिंजो नंढो किथे आहे मां त न छॾींदो थाल वठो न खे वठो। असेत साहब कम त ॾाढो भलो कयई जो ते सुबह खे ज़मीन वापसि कराए ॾिनई पर पोइ बि हिकिड़ो मसइलो आहे। वरी कहिड़ो मसइलो आहे। हाणे मिड़ई बाग़ीअ में थोरा मटियल लॻनि था बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि अथई उगते सुगते में ऐं मूं में को फ़र्क़ु कोन अथई। मां सभु सम्झां थो वाचूड़ा सभु सम्झां थो। तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त इहो उबतो ऐं सुबतो ज़मीन आबाद करे कोन सघंदा ऐं रखे रखे या ॿनी ऐं ख़राब ऐं बेकार थी वेंदी इहो तो चवणु चाहीं न। ओ ईअं सौराना ईअं ई जीअं तो सम्झो सेठ मुंहिंजा तोरा पुट मूं उबते सुबते खे ॿनी मिलण खां पहिरीं माना स्टार्ट में चई छॾियो त बाबा या ॿनी मां मकाते ते वठंदुसि मुंहिंजो बि कमु थींदो ऐं उबते सुबते जो गानो बि पियो रड़ंदो। ओॾे हाल वाल कॾहिं तो घुर करी उगते सुगते खां ॿनीअ जी। बाबा जेकॾहिं मां उन्हनि खे चवंदुसि न त हू ॾुख कंदा ऐं हू सम्झंदा त ॿनी जेकॾहिं मूं हुननि खे वठाए ॾिनी आहे त मूं पंहिंजे फ़ाइदे जे लाइ उहो कमु कयो आहे। हाणे तूं हिकिड़ो कमु कर तूं पंहिंजे तरफ़ां हुननि सां ॿनीअ जी ॻाल्हि कर ऐं ॿनीअ जी घुर कर पर ॿुध इहो ज़ाहिर न कजांइ त को मूं तोखे चयो आहे ॿनीअ जे लाइ। चङो सेठ साहब बसि तूं रुगो ॿ टे विहारा सेरा दीदी वेही रहो अलाह कंदो त इहा ॿनी तोखे मकाते ते मिलंदी। शाबाश शाबाश। हाणे ॻाल्हि ॿुध ख़ुशीअ सां त ठीकु बाक़ी ज़ोर लाइण जी का ज़रूरत कान्हे। ऐं सेठ भला मां तोखे कंहिं बि एंगल खां हेॾा या होॾा ज़ोर लॻाइण वारी लॻा थो। घणो थियो इन जो मतिलबु इहो न तुंहिंजो वॾो भाउ ते जेॾी महिल वञेसि तेॾी महिल तुंहिंजी बेइज़ती करे तूं बेइज़तो आहीं पर एतिरो बि त नाही। छा कयां वॾो भाउ आहे जे हल्को फुल्को फुआरो की त खेर आहे तुंहिंजे लाइ ख़ैर आहे पर मुंहिंजे लाइ न। मूंखे चिड़ थी अचे मुंहिंजी कावड़ जी ख़बर अथई न। हा तुंहिंजे कावड़ जी मूंखे ख़बर आहे कावड़ ते तूं जॾहिं रिढ आंगुर सिंगू कढंदी भोग न कर सीरियस थी भाउ जी जेतिरी इज़त करणी आहे न कयई। हाणे बि थोरो बुर्तबार थी तोखे सिर थो हणे न त तूं थोरो डंडो खणी हणीस। ठीकु आहे मां आधे रूरल खे सम्झायां थो त एॾो जज़्बाती न थिए पर मदानी हुनजो वॾो न थिए। हेतिरनि सालनि खां ग़ैर आबाद ॿनीअ ते महिनत करे आबाद कयोसीं पोइ ॿुधा असांजी जेका महिनत थियल आहे असांजो अंदरि न सड़ंदो। जेकॾहिं अंदरि साड़ो अथसि त पंहिंजो साड़े न असां इन बार में छो सड़ूं।
तरस थोरो लेवल में अचे, बनीअ जो ॾुख लहेसि, दिमाग़ जो मीटर बि साॻी जाइ ते वापसि मोटी अचेसि। जेकॾहिं मीटर हिन जे साॻी जाइ ते आयो त ठीकु आहे, जे न त मूंखे ख़राब मीटर सही करण बि अचनि था। ॾे ख़बर आहे पहिरियां वापदा जूं कुंडियूं लाहींदी चाढ़ींदी छा? ऐं जो अॼुकल्ह इहे मीटरनि खे सट ॾेई सेट पई थी करी। हाँ हाँ ईअं ई सम्झ, अधी हाजाणी हिनखे सस्ती मिली वई न, इन करे हर वक़्तु ॾंडा उभा कयूं बीठो हूंदो हुयो। इहो नूरल सम्झे थो त सभु हाजाणी जड़ियूं आहिनि, पर मां उहा न आहे। न तूं बाबा ॾे की कुंवारे लाइ केतिरा जा मथा फाड़िया इहे न तो करण वारी परेशान लॻा पियो हूंदो, किथां सिबी किथां सिबूसि। जेकॾहिं ख़बर अथई त पोइ हिन सम्झान पहिरीं तादरे भाउ खे। हा हा थोरो थधो थिए टाकुर कयांसि थो, अलाह कयो पाणे थधो थी वेंदो, रुगो तूं थोरो थधि थी। साला वाह खुशा नूरल सफ़ा अहिड़ी ॻाल्हि बि कोन्हे जो माण्हू तोखे सलाम दुआ बि न कनि। यार इहा बेवाजिबी आहे। ए शमू इहो ॿिए कंहिंजो ॿोड़ न आहे हारियल। इहो जेको तुम्हारो सेठ आहे न लूसी लकुड़, ये सॼी शरारत इन जी। भला ॿुध, ईअं करण सां लकुड़ कहिड़ो साओ थींदो? साओ त कोन थींदो, पर सड़ियल मां साड़ काॾे वञे, इहो साॻाईंदो त कोन। पर इहा जेका साड़ वारी हिनखे उॾ ई लॻल आहे न, इहा हिनखे ज़लील ज़रूरु कंदी। अदा नूरल, अहिड़े माण्हू खे करे बि छा थो सघे जेको दुनिया जो आख़िरी पंहिंजो पाण खे ज़लील इंसान सम्झंदो हुजे। तूं पाण ई सोच, जेको पंहिंजी पगल आहे बगल में रखे थो, उहा ॿिए जी इज़त छा कंदो? ईअं त आहे करा, सॼी ज़िंदगी तुंहिंजे पुट ने अलू इन जी ख़िदमत कई, कहिड़ो सिलो मिलियुसि ॿुधाए छा वरियुसि? नूरल इहा ॻाल्हि त मां बि चवां थो, वॾो बेनीमको आहे। उबतो सुबतो भली हिनखे पंहिंजो सम्झंदा हुजनि, पर ॾिसजांइ फेराए पट ते हणंदसि। हाओ ये मुआरा सौटनि बागाग में अध मगज़ी ने हिनखे त बेवकूफ़ बनाइण में देरी कोन लॻंदी। लकुड़ खे त असल महिनत ई कोन करणी पवंदी, छो त हे निभागा ॿई जाइ जे मथां जट। बाबा पोइ त लकुड़ खां हुननि खे अलाव बचाए, ऐं थी सघे थो हथड़ो घुमाए हुननि खां ज़मीन बि पंहिंजे नाले ते कराए वञे, ऐं पोइ तुआरा सोट वतन होड़ू चबाईंदा। ओ शमूकारा, मां त ईअं चवां थो त ईअं थिए त मुंहिंजे सौटनि खे ख़बर पवे त अच्छा कारा ऐं पंहिंजा परावा कीअं थींदा आहिनि। बाबा हाजी लकुड़ वागू आहे वागू, जेको पंहिंजा खाए उहो परावनि खे कीअं बख़्श कंदो? सौदा शमू त इन उबते सुबते लूसी लकुड़ जी लव स्टोरी केसी ताईं थी हले, नेठि त अंजाम ताईं पहुचंदी न। पोइ ॾिसजांइ इहे ॿई सौट पेरे उगाड़े मथे उगाड़े भॼंदे ई पिया मूं ॾे। जीअं फिल्म ख़तमु थियण खां पोइ टिकट कंहिं कम जी न हूंदी आहे, फाड़े छॾिबी आहे न, हे बि ईअं फाटल टिकट वांगुरु अची मूं वटि निकिरंदई। पहिरें उघाड़े त छा, तूं पंहिंजी अखियुनि सां पाण ॾिजांइ त तुंहिंजे सोटनि जे पुठीअ ते हिकिड़ो कपिड़ो बि न हूंदो। सरू, ओ नौकर सरू, सरू। जी जी वडेरा साईं, हुकुम हुकुम। वारो कर, वञी 5 सिरी खणी आ। 5 सेरी वडेरा, फुटनि जी मुंद त कोन्हे, बाक़ी तव्हां तोराईंदो छा? सरू, वज़न सिर्फ़ तोरण में कम न ईंदो, कंहिं शइ खे सिधो करण लाइ बि कम ईंदो आहे। सिधो कंदो? कहिड़ी शइ खे सिधो कंदो? अड़े मुंहिंजो गाटो टेढ़ो थी वियो आहे, उनखे सिधो कंदुसि सूरा। इन ई आखिरी कंध जे करे केरु हराम जानवर सम्झी मूंखे मारे न विझे। वडेरा, राति ॾुखिया सुता हूंदव? अड़े हाणे हिते बि डॉक्टर वांगुरु मूंखां सवाल जवाब न कर त कंध में तोखे सूर कीअं पियो, पासीरो खट ते कीअं सुते, विहाणो कीअं सुरकी हुई। पर वडेरा, मुंहिंजी इहा किथे आहे मजाल जो तव्हां खां पुछा कयां? बाक़ी तव्हां राति सुता कीअं हुयो? अड़े राति मां बीठे सुतो आहियां, बीठे। सॼी राति विहाणो मुंहिंजे कंध सां ॿधल हो। तोखे मना कयमि न, डॉक्टरनि वारा सवाल कर, न कर सवाल। वञ 5 सेरी खणी आ, मां गंध सां ॿधां त सूर लहे। 5 सेरीअ सां थुली ॾोही बि वधियो हुजे। सम्झी न सम्झी? छा सम्झी? इहो ॾस त मां पहिरियों चकर ॿुधो आहे त
त वज़न रखण सां कदु सिधो थींदो आहे? पहिरियों चकर ॿुधो अथई, हाणे ॾिसंदे बि वञ वञ पंज सेरी खणी आ, वञ था। ठीकु आहे वॾेरा, खणी थो अचां। तव्हांखे जे शौक़ु आहे पंहिंजे कंद भंजराइण जो त भली भंजरा। हाणे ॾिठी, हाणे तूं ईअं कर, 10 सेरी खणी ॿध, इहो तिरकण बंदि कर, सम्झी या न सम्झी? सम्झी वेंदे। सुबता उबता ओ सुबता उबता उबता सुबता ठंड करे थाती तभी थिए था सुबता वडेर सुमण बल था लो वडेर सुबता अञा ताईं तव्हां सुता पिया आहियो, हाणे ॻोठ जा तव्हां वॾेरा थी विया आहियो, त माण्हुनि जा मसला केरु हल कंदो? तव्हां हाणे ॻोठ जा वॾेरा थी विया आहियो, एतिरी देरि सुम्हण तव्हां ते ठहे कोन थो। हाँ जा ॻाल्हि सही थी करी, हे गर्मी ज़मींदारणी। इन जे करे तव्हां हाणे इज़त सां तव्हां तयार थी ऐं ॿाहिरि वञी घुमो फिरो, त हाणे ॻोठ में माण्हुनि खे इहा त ख़बर पवे त हाणे ॻोठ में तव्हां ॿई त इज़त वारा आहियो, न त माण्हू तव्हांखे पहिरियां वारो उबतो ऐं सुबतो सम्झंदा, जेको ज़मीन मिलण खां तव्हां पहिरियां हुओ। न न, माण्हू हाणे असांजी इज़त कंदा आहिनि, ऐं ॿाहिरि निकिरंदासीं न दुश्मननि जे मुंहं ते डांगी मलजी वेंदी। पोइ इहे जेके आथर बाथर पातल अथई इहे त लाहींदव न। गर्मी ज़मींदारणी, मत गुल में बि मुंहिंजे हार खे हथु लाथो अथई, इहो ॿुधाए चए। भला हारनि लाहिण जी अञा मर्ज़ी नथव छा? इहे पंहिंजा हार लाहे ऐं पोइ वेंझो। हा इहा ॻाल्हि आहे, पर सर्दी ॻाल्हि पुत हारनि समेत वेंजंदासीं, हार कोन लाहींदासीं। हा हा बिल्कुलु सही थो चई। जल्दी वेंदी तयार थी, मन माचुक थी ॿाहिरि निकिरूं, दुनिया सां मिलूं, माण्हुनि ग़रीबनि खे हथ तंदियूं, ऐं पोइ हलूं अधी मंझाणीअ जे घर, ऐं बाक़ी त दुश्मननि खे त टांडा ॾींदासीं न। ठीकु आहे त उबता पोइ ईअं था कयूं, हल त पोइ हली वेंझो था। सभु सही चवंदा आहिनि त बीठे जो सभु को आहे, पर किरे जो को बि कोन्हे। नूरल, तव्हांजो दुश्मन को ॿियो कोन हुयो, तव्हांजो मरहूम पंहिंजो पीउ हुयो, जेको अलो तलो सॼो जुआ में हाराए छॾे। ऐं छापस हुजे उबते सुबते वारे पीउ खे, जंहिं रुपयो रुपयो सांडे उबते सुबते जे लाइ एतिरो कुझु पोयों छॾे वियो जो सॼी ज़िंदगी वेही खाइनि तॾहिं बि आराम सां वेही खाई सघनि था। हाणे हे पाण खे ज़मींदार सॾाईंदा। घर जो घटू घटू वञी नासो करे छॾियो वरी कटुनि जे पुठियां लॻो ई। बंज हणो नालो अॼु लकड़ो मां चवां थो टरी टारो कर, हींअर पारो चढ़ियल आहे मुंहिंजो, न त खटनि वांगुरु तूं बि ज़मीन ते उबतो पियो हूंदे। रहणी मां घणो हली हली थकिजी पियो आहियां, तोखे हिकिड़ी मां नेक सलाह थो ॾियां। सलाह आहे त जेका न कुल्हे ते फिकी पोतड़ी पई अथई, इहा पंहिंजे मथड़े ते विझी घर जे कंहिं पासे में लिकी वियो। हलो पर कंहिंसां थो ॻाल्हाई? कंहिंखे थो चई त पोती पाए वञी घर में वेहे, तूं दीड़े मुंहिंजे साम्हूं औकात। त हरू भरू जे फैसले खां पहिरीं तुंहिंजी औकात बड़ी थोरी मथे, पर पुत्र हाणे तुंहिंजी औकात मुंहिंजे गोॾे ताईं मस मस पहुती आहे। हींअर तुंहिंजी औकात जो जेको कदु आहे न, ऐं जेको शम्मूअ जो पुटु आहे धड़, एतिरो वञी बचियो अथई पुटु। औकात न हिकिड़ी न पुटु, ईअं सटली ॿिली मां पट ते ईअं पवंदे। हलो नी हले तूं न हुनखे ज़मीन सां मिलाईंदे? हा, अरे सॼी उमिरि तूं शैतान जो चेलो रहियो हुई, शैतानगिरी करे करे असां सौटनि खे हिक ॿिए खां परे त करे छॾी। हाणे न रहंदे तूं, न रहंदी तो जी या शैतान हथ कढो। अधा छॾीस लांती खंगले सां दुकान में 2 ॾींहनि में मरी वेंदी बस। अजो न फूरल भोड़े के त नारो नणा। हां हिनखे सम्झाईस नूरल जो फ़िलहाल मथो पिरियल आहे, 2 ॾींहं टरी टारो करे
वो तो पंजे मथे वांगुरु हिन जो कंध में पेरा चढ़ी दुस तूं त छॾ मूंखे हेॾे तूं मूंखे छॾाई माराई चइबो हा छॾे न हा त इन हाल खां बि विञाए छॾई आहे तो सां त चङा ई न कजे पुट जेके तो मूंसां चङायूं कयूं न उहे त पुट मुंहिंजे खंधे वारे किताब ते लिखियल आहिनि हाणे हे चङायूं तो ने नूरे भूरे वारनि सां वञी कजाए हिकु धकु लॻो अथसि बाक़ी हिकिड़ो धकु लॻंदुसि काठ जी रेड़ीअ में विहारे भूरल धकी वॾो शैतान आहे सॼे ॻोठ खे विड़ाए चट कंदो पोइ वञी हिनखे आराम ईंदो अधी गर्मी सियान सच चयो आहे त सिकणे खे ॼाओ पुट चुमिन सां सो बि मारे छॾी ही निभागा वॾेरा त थिया आहिनि हर बि नथा लाइन ईअं वेठा वेझनि अधी तूं शुक्र कर त हिननि जी गिचीअ में ज़मीन वारा पर्चा कोन आहिनि न त मुंहिंजे भागा उनखे बि धोए छॾनि हा अधी बस अलाह करे हिन जो दिमाग़ को जाइ ते अचे न त ॻाल्हि घणी आधी अलाह वाई अथनि अदा बट्टा जीअं दस बट्टा और ॾिसे तो न असां वरी जेके ज़ाला वेठियूं थी न कट ते डाइणियूं वरी असांखे ॾिसी खिलनि थियूं माना असांखे टोकिनि थियूं अदा तूं बट्टा कुझु थियूं थियनि त असांजा मुड़ुस ज़मीनदार थिया आहिनि पाण था वेझनि न त हूअ त असांखे पाण वेझारींदियूं न इहा त सुठी ॻाल्हि आहे न हाणे असां ज़मीनदार आहियूं मुतपरऊं हू ज़मीनदारनि जूं ज़ालूं न तॾहिं थियूं खिलनि ख़ुशि थियनि न भली अति माधानी झेड़ो विढ़ी पियो आहे झेड़ो वड़ी पियो आहे कंहिंजो जहिड़ो कहिड़ो जहिड़ो कंहिंसां जहिड़ो वड़ी पियो आहे यो माधानी लकड़ जो मुंहिंजो मतिलबु आहे नूर लाही मुआरे लकड़ जो झेड़ो पाण में विढ़ी पियो आहे विड़ी पिया त मरिया पोइ तूं ओॾां वञ न ओॾां हुननि खे छॾान हेॾा किॾा आयो आहीं अधी भूर रही शमूह ते बीठा हा उन्हनि ॿिन्ही खे छॾाए वरितो हूंदो पर विड़िया छा था अलाए मूंखे ख़बर कान्हे मां त ओॾी महिल पहुतमि हिकु ॿिए जो बूथ सुॼाए रखियो न मन ॻाल्हि वञी हथ पाई ते पहुती ॿियो न त हाजी लकुण भली 24 घंटा शैतानगिरी कंदो हुजे पर हिन मसले में ॾोह नूरल जो हूंदो छो जो इहो फ़ैसिले खां पोइ बि विड़विड़ा पियो थो करे हा ईअं त हूंदो नूरल खे उबते सुबते ते आहे बाहि पोइ उहा बाहि अची मुआरे लकुण वीचारे ते कची कढी मां त पंहिंजे मुड़ुस भूरल खे घणो ई सम्झायो आहे त पंहिंजे भाउ जो भरजलो न थी विझंदी के भनेड़ में पर हू सम्झे ई कोन थो चङो हाणे मां हलां थी वरी बि को जेको कमकार हुजे त मूंखे ॿुधाइजे भली वञ को ख़ासि कमु कोन्हे चङो पोइ जेकॾहिं चवीं थी त पोइ मां भला हलां थो हा त पोइ वञ न ठीकु आहे जेकॾहिं तूं चईं थी त मूंखे त वञिणो पवंदो पोइ भला मां खिसकां समझी वियसि ही वठ रख फ़िलहाल पाण वटि वॾी महिरबानी आहे तुंहिंजी वॾी महिरबानी हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध तूं नूरल ऐं भूरल जो पीछो न छॾ जेॾी महिल का ॻाल्हि थिए न अची मूंखे ज़रो ज़रो ॿुधाइजांइ ऐं मां तोखे हर रिपोर्ट जी ख़र्ची कराईंदसि छो जो हाणे मूं वटि पैसे जी कमी न आहे ऐं मुंहिंजा भाइर ज़मींदार थिया आहिनि ठीकु आहे जीअं तो चयो आहे मां ईअं ई कंदुसि ॿियो हुकुम ॿियो हुकुम को बि कोन्हे हाणे तूं उतां वञी थो सघीं ठीकु आहे अस्सलाम वालेकुम वासलाम सफ़ा सीटियो पिया आहीं छा चई मूंखे थो चई सीटिया पिया हा सीटिया त पिया आहियूं पर हिकिड़ो मिंट आई अरे शाहरुख खान फोन कया हेलो अरे वाचू रही छा हा हरूबरू खान छो फोन कई अथई माफ़ कजांइ तुंहिंजो नंबर लॻी वियो आहे त पहिरियों छा हल हल वञी थियूं हल अदा मूंखे लॻे थो त असांजे ॻोठ जी माण्हू जी असांजे मिड़ई सद थी पई आहे ये पाड़े वारनि जी यतीम ॿार ते सद हूंदी आहे न त न इहा तुंहिंजी सोच आहे हा बाक़ी ॿ टे तइलीम का आहिनि जेके माल ॾिसी मुंहुं फेरे वेंदा आहिनि बाक़ी जेके माण्हू न असां साॻी सलाह तो रखंदा ॿाॾो ॿोलींदासीं बि कीअं छो त असांजो बोर थियल आहे हा बाक़ी कॾहिं कॾहिं थोरी वारी ॾियूं था उहो फिल्टर मटिबो अदा बुरा असां जहिड़ा नलकाऊं जो बोर भलो थियल आहे असां बि माण्हू ॿिनि ॿाहुनि ॿिनि अखियुनि ॿिनि कननि ॿिनि टंगुनि ऐं हिकु नक हिकु वात वारा माण्हू हूंदा बसि अदा बसि घणो थी वियो
चरिया माण्हू ऐं नलके में फ़र्क़ु घटि आहे। हिकिड़ा हूंदा आहिनि बुनियादी मुड़ुस माण्हू जीअं तूं ऐं मां, इहे बुनियादी नलका बि हूंदा अथई जिन ते बोर थियण वक़्तु वॾी महिनत थियल हूंदी आहे। थधो पाणी पींदा आहिनि ऐं मिठो पाणी पींदा आहिनि। अदा असांजा ॾाढा पढ़ंदड़ खे चङा हुजनि त भली ॻाल्हि आहे, बाक़ी असांजे अबे उन त जुआ में हड़ई हिंग करे छॾी, तॾहिं त इहो लालती लकुण साथे उभो पियो थो अचे। सरू ओ सरू अञा जी वॾेरा हारू करूं अंत आए टक्कर थई जा। वॾेरा इहे वरी कहिड़ा भोग आहिनि? हिकु चईंदो तकिड़ो अचु, वरी तकिड़ो अचां चईंदो तकिड़ो छो आयो आहे? मसालो छा आहे ॿुधाए? लॻे थो तुंहिंजो गाटो सिधो थी वियो आहे। इहो पंज सेरी लाए गाटे खे सिधो कर। सम्झी न सम्झी? छा सम्झी? वॾेरा पक अथई या वरी ॿकराईंदे? बाक़ी जेकॾहिं तुंहिंजो थोरो घणो फॉल्ट निकितो त गाटे ते लत ॾियारे सिधो कराईंदुसि। तूं रुगो हलण जो तकिड़ो न, पर तुंहिंजी ज़बान बि तकिड़ी आहे। हाणे बकवास बंदि कर, हल त हलूं गॾु हलूं हल। अदा शुक्र थियो जे सुकनि गुलनि वारा हार तव्हां लाहे छॾिया। अदी इन सुकल गुलल वारनि हारनि असांजी किशमिश बदिलाए छॾी। अद तेरे बच्चा छोकरा किस्मत नचो पीती किस्मत चो पीती। मूं बि त किस्मत चई न, किस्मत चओ किस्मत। इहा त हा दी हा किस्मत या तूं मुटावन बत कर तो गलारी न तो चे मैं पढ़ गलाए तो अदी और जेके असांजे सुकन गुलन जूं कंदियूं हुयूं त असां ॿई लायूं ई न पिया, पोइ वरी पाण छणकिरी पयूं। अदा गुलनि जा हार तव्हांखे फैसले खटण खां पोइ पिया हूंदा न, पोइ भाग वारा कीअं थिया? हाणे इहा सादगी छॾियो, छो जो हींअर तव्हां ज़मींदार आहियो। ज़मींदार आकड़ करे घुमंदा कयो। अदी असां आकड़ त कयूं न त असांजो सीनो ॿार घटि थो निकिरे, पेट वधीक थो निकिरे। इन जे करे असां आकड़ न कंदासीं, असां सादगी में गुज़ारींदासीं जीअं पहिरियों सादा हुयासीं। इहे न दबता। बिल्कुलु सफ़ा सही थो चए अदा सुबता, छो त आकड़ सिर्फ़ु अलाह खे सूहे, इंसान खे नथी सूहे। असां उहे पुराना सागा भला हूं। अदा अल्लाह साईं घटिजो था त आकड़ दिलि सां न कयो, पर हिन ज़माने में त हलणो आहे न। जेकॾहिं हितां जे माण्हुनि खे पंहिंजो करिणो आहे न त आकड़ करे हलंदा कयो, न त ही माण्हू तव्हांखे खाई वेंदा। अदा जीअं त अॻे दुंगालियूं ॿुध, असां कहिड़ी ढम रोटी पापड़ समोसा हूंदो, माण्हू असांखे हपऊं करे वेंदा। जल्दी थी वई आहे चादी। तव्हांजी मर्ज़ी, जेकॾहिं ज़मीन बचाइणी अथव त पाण खे ज़मींदार सॾाए हलो। तव्हांखे आकड़ करे हलणो पवंदो, छो त तव्हां ज़मींदार आहियो, वॾेरा आहियो। वॾेरे थियण लाइ दिलि खे थोरो सख़्तु करिणो पवंदो आहे। अद ॻाल्हि ॿुध, अम्मा जी जॻह ते न असांजी हीअ अदी आहे, इन जे करे अदी जो चवणु मञणो पवंदो। हाणे ज़हन में इहा ॻाल्हि असांखे फिट करणी पवंदी त असां ज़मींदार आहियूं, असां वॾेरा आहियूं। बिल्कुलु सही थो चई, असां वॾे रहूं, असां वॾे रहूं। तूं न करे इहो मुंदो आहे न, तूं पंहिंजी शइ खण न। मां वरी चयो त वॾेरा थियाऊं न त इहा पुट करणी पवंदी। अच्छा वॾेरा थी आऊं, 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 असां वॾेरा आऊं, ज़मींदार 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 आऊं, ज़मींदार आऊं। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।